अॼु जी कहानी आहे भॻवान जी लीला। चवंदा आहिनि जेको कमु तव्हांजी मर्ज़ी सां थिए थो हू सुठो आहे, पर जेको कमु तव्हांजी मर्ज़ी सां नथो थिए हू वधीक सुठो आहे, छो त हू भॻवान जी मर्ज़ी सां थींदो आहे। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, नारद मुनि विष्णु भॻवान वटि पहुचनि था ऐं चवनि था कि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे कि मां धरती लोक ते भ्रमण कंदो आहियां, पर हुते जेके माण्हू न को तव्हांजी भक्ति पिया कनि, न को भॻवान जो नालो था वठनि, न को कंहिंजी मदद था कनि, तॾहिं बि हू ॾाढा ख़ुशि लॻा पिया आहिनि ऐं फलनि फूलनि पिया। पर जेके तव्हांजी भक्ति कनि पिया हू वीचारा दुखी लॻा पिया आहिनि। त मूंखे हू सम्झ में नथो अचे। विष्णु भॻवान मुस्कुराइनि था ऐं चवनि था हलो अॼु धरती ते ई भ्रमण करणु हलूं था। त ॿई ॼणा साधू वेश में धरती ते अचनि था। अची हिकिड़े वापारी वटि वञनि था ऐं हुन जे दर ते भिक्षाम ॾेई करे भिक्षा घुरनि था। पर हू वापारी ॾाढो गुस्से में ॿाहिरि थो अचे ऐं साधुनि सां गुस्सो करण थो लॻे, हुननि खे अपशब्द ॻाल्हाए थो ऐं चए थो कि ही को तरीक़ो थींदो आहे, हटा कटा आहियो, वञी कुझु कमु कयो ऐं सॼो ॾींहुं बसि भिक्षा पिया घुरो, त ही सुठो कान्हे। ईअं करे हुननि खे बचाए थो रखे। त नारद मुनि मन में सोचनि था हाणे भॻवान हिन खे श्राप ॾींदा ऐं चवंदा कि तुंहिंजो सॼो धन नष्ट थी वञे, पर भॻवान ईअं नथा कनि। पर हुन खे चवनि था तूं ॿियो बि पैसो कमाई ऐं फूली फली। त इहो नारद मुनि खे सम्झ में नथो अचे। ठीकु आहे, अॻियां हलनि था त हिकिड़ी ॿुढी अम्मा जे दर ते था वञनि। त अम्मा खे चवनि था अम्मा कुझु खाइण लाइ ॾियो। त अम्मा चए थी पुटु खाइण लाइ त घर में कुझु कान्हे, हा हिकिड़ी गांइ आहे, हुनजो खीरु कढी थी अचां, हू तव्हां पी वञो। हीअं करे विहारे करे साधुनि खे ॾाढो प्यार सां गांइ जो खीरु कढी पियारे थी ऐं पोइ वेंदे महिल चए थी बसि पंहिंजो आसीस करे वञो कि मुंहिंजी ज़िंदगी ईअं ई प्रभु भक्ति में निकिरंदी वञे। ईअं करे अॻियां अचनि था त नारद मुनि सोचनि था हाणे भॻवान हिन खे त ॾाढो आशीर्वाद ॾींदा कि ईअं ई ख़ुशि रहे। पर भॻवान चवनि था कि जेकी ॿुढी अम्मा जी गांइ आहे हू थोरे समय में गुज़ारे वेंदी। त नारद मुनि खे सम्झ में नथो अचे। नारद मुनि चवनि था भॻवान जंहिं असांखे एॾो प्यार सां विहारे करे खीरु पियारियो, हुन खे तव्हां चवनि था कि तुंहिंजी गांइ मरी वञे, ऐं जंहिं असांखे धिका ॾेई कढी छॾियो तव्हां हुन खे चयो कि तुंहिंजो धन ॿियो बि वधे। त मूंखे ई सम्झायो। त भॻवान चवनि था वापारी हो, हुनजो सॼो ध्यानु ख़ाली पैसे में ई हो ऐं हू अंत समय ताईं सिर्फ़ु पैसो पैसो पियो कंदो। इन करे मूं हुनखे चयो कि तुंहिंजो पैसो वधंदो रहे। पोइ ॿिए जनम में सर्प योनी वठंदो ऐं तिजोरी जे हेठां वेठो हूंदो, त ही हुनजा कर्म थींदा। ऐं ॿुढी अम्मा जेकी हाणे पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी पड़ाव ते आहे, मां नथो चाहियां कि अंत समय में हू पंहिंजी गांइ जी चिंता करे करे ऐं पोइ गुज़ारे कि हाणे हिन जो ध्यानु केरु रखंदो, हिन खे केरु खणी न वञे। त जीअं गांइ न हूंदी त अम्मा जो ध्यानु ख़ाली भक्ति में हूंदो ऐं अंत समय में हुनखे भॻवान जो मोक्ष प्राप्त थींदो। त चवंदा आहिनि अंत समय में जेको सोचंदा आहियूं उहो ई थींदो आहे। त इहो ई भॻवान जी लीला आहे कि जेको कमु थिए थो हू हुनजी मर्ज़ी सां थिए थो ऐं हू सुठे लाइ थिए थो। त हमेशह ख़ुशि रहो, ख़ुशि रखो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।